निगरान वरी वज़ीर सिविल अस्पताल खैरपुर जे MS डॉक्टर कादिर भुट्टो के बदली ऐं डायरेक्टर फाइनेंस फ़हीम शेख के मुअत्तल करे छॾियो। निगरान वरी वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर सेक्रेटरी हेल्थ का MS ऐं डायरेक्टर फाइनेंस जे कयल करप्शन जी जांच करे रिपोर्ट तलब करे वरिती आहे। निगरान वरी वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर खैरपुर में सिविल अस्पताल जो भी दौरो कयो। निगरान वरी वज़ीर मरीज़न सां मुलाक़ात करे मसइला मालूम कया। इलाज जूं बहितर सहूलतूं न हुजण ते निगरान वॾे वज़ीर सिविल अस्पताल जे MS खे छंड पटी। सिविल अस्पताल खैरपुर जे अक्सर मशीनरी सार संभाल न थियण करे बेकार थी वई आहे। निगरान वॾे वज़ीर जो इहो चवणु हुयो। तफ़सील मालूम कंदासीं असां सां लाइन ते मौजूद आहे खैरपुर मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर शकील जामरी। जी शकील, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कंदा? जी बिल्कुल, अॼु सिंध जो निगरान वॾो वज़ीर जेको आहे ओचितो खैरपुर जे दौरे ते पहुतो। खैरपुर में पहुचण बाद हिन सकल सरमस्त जी मज़ार ते चादर चाढ़े हाज़िरी भरी। उन खां पोइ गेम्स जो दौरो कयो, जॾहिं उन खां बाद में सिविल अस्पताल खैरपुर जो हिन दौरो कयो। सिविल अस्पताल खैरपुर जी एमरजेंसी में मरीज़नि जे लाइ जेको आहे बहितर इंतज़ाम न हुआ ऐं ॿिए तरफ़ मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त सिविल अस्पताल खैरपुर में जेका मशीनरी आहे उनजी सार संभाल न थियण ऐं मुबैना करप्शन सबबि अक्सर मशीनरी तबाह थियल हुई, जंहिंजो सिंध जे वॾे वज़ीर सख़्तु नोटिस वरितो। सिंध जे निगरान वॾे वज़ीर सिविल अस्पताल खैरपुर जे MS खे जेको आहे बदिली करे छॾियो, जॾहिं त डायरेक्टर फिनांस खे मुअत्तल करे छॾियो आहे। ॿिए तरफ़ सिंध जे निगरान वॾे वज़ीर सिहत वारे सेक्रेटरी खे हुकुम कयो आहे त सिविल अस्पताल खैरपुर में थियल मुबैना करप्शन जी इंक्वायरी करे खेसि रिपोर्ट ॾिनी वञे। ॿिए तरफ़ मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त सिंध जो निगरान वॾो वज़ीर खैरपुर जे तारीख़ी नाज़ हाई स्कूल जो दौरो कयो, जिते जेको आहे हिन क्लास रूमनि जी विज़िट कई, वॉशरूमनि ऐं फर्नीचर जो बि पुछाणो कयो। जंहिं बाद हिन लाॻापियल ऑफिसरनि खे सख़्तु जेको आहे छंड पटींदे XCM खैरपुर खे जेको आहे हुकुम कयो त तारीख़ी स्कूल जी बिल्डिंग जी जल्द मुरम्मत कई वञे। उन सां गॾु जेको आहे फर्नीचर ऐं ॿियूं जेके ज़रूरी शयूं आहिनि उहे फौरी तौर ते जेको आहे मुहैया कयूं वञनि। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी शकील अपडेट करण लाइ।